इब्राहिम साहब अली मोहम्मद ख़ान के बयान जो हवालो ॾिनो त बिल्कुलु अली मोहम्मद ख़ान साहब हिकिड़ो त मोरूसियत के ख़िलाफ़ ॻाल्हायो ऐं उन्हनि चयो त इहो ऐलान गौहर ख़ान खे करणु खपे हा। अली मोहम्मद ख़ान साहिबा इहो कीअं कयो ऐं गॾोगॾु उन्हनि हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि अहम कई आहे। उन्हनि चयो त बानी चेयरमैन गौहर ख़ान ऐं उन सां गॾोगॾु जेको फैसल चौधरी आहे वकील, उन्हनि जे आॾो इहो वाज़े कयो हो, चयो हो त एहतजाज दौरान डी चौक वग़ैरह ते नाहे वञिणो। एहतजाज जो मक़सदु आहे त मतिलबु हुकूमत खे प्रेशर में आणिजे त हू जीअं असां सां ॻाल्हियूं कनि। जेका ॻाल्हि थी आहे मतिलबु मक़सदु इहो हो, पर हू जेके हिन खे डी चौक खणी आहे उन्हनि जी एजेंडा कंहिंजी उहा एजेंडा हुई हिकिड़ो त उहो, ऐं इनखे कीअं था ॾिसो त इहो सॼो मक़सदु वाक़ई इहो ई हो त प्रेशर में आणे के ॻाल्हियूं कजनि, को फेवर हासिलु वठिजे, का रिआयत वठिजे, उहा त मिली कान सघी। पहिरें ॾींहं खां वठी इन ॻाल्हि ते बिल्कुलु बिछल आहियां त इहो डी चौक ते बुशरा बीबी जी क़यादत में जेको क़ाफ़िलो मोकिलण वारो फ़ैसिलो इमरान ख़ान जो हो। अच्छा। छाकाणि जो मोहतरमा जेका आहे उहा भले छा बि हुजे, पर हू पंहिंजे सिर एॾो वॾो फ़ैसिलो उन सूरत में नथी करे सघे जॾहिं हुनखे इहा ख़बर आहे त बैरिस्टर गौहर ऐं वकील जेके थिए उहे मिली आया आहिनि ऐं इमरान ख़ान जी जेके थिए इहे हिदायत थी। ऐं इहो बि तव्हांखे यादि हूंदो त हुन में इहे ॻाल्हियूं थियूं त बुशरा बीबी जे लाइ इमरान ख़ान हिकिड़ो पैगाम ॾिनो आहे। उहो पैगाम जेको आहे उहो कहिड़ो हो त आउं सम्झां थो त उहो पैगाम इहो ई हो त भई हीउ तव्हांखे जेके भले जेको बि चवनि तव्हांखे डी चौक ते वञिणो आहे, हू इहे कंदो रहियो आहे। सही। हुनजे दिमाग़ में जेको उहा इंतशार हुनजे ई दिमाग़ मां फुटी निकितो आहे जेको हेसि ताईं कोई थी वियो आहे, जेको सभिनी खे जेको हींअर खाए पियो। त जेकॾहिं हिकिड़े लम्हे जे लाइ इहो सोचिजे त बुशरा बीबी इहो पंहिंजे सिर कयो आहे, पंहिंजे पार्टी जे सरबराह जे ऐलान खां या उनजे फ़ैसिले खां बग़ावत कई आहे, पोइ तुंहिंजो पार्टी अंदरि असर रसूख़ हुजे ई न। हू त पार्टी में बिल्कुलु न हुजे, हू त आउट साइड हुजे, हू त अञा बि इन आहे पार्टी में, हू अञा बि इन आहे, हू अञा बि कम्युनिकेशन करे पई, हू अञा बि जेको राब्ते वारा जेका सिस्टम आहिनि उहो हुनजे हेठि आहिनि, हू अञा बि जेको सो कारकुननि जूं जेके उहो क्लास जेको उहो वठी रही आहे। सो ही इमरान ख़ान खां सवाइ जेको सो केरु बि नथो करे सघे पंहिंजे जेको सो शौक़ में एॾो वॾो फ़ैसिलो करणु, उन ऐं उन जे नतीजे खां जेको सो बेख़बर हुजणु, सिधी साईं जेको सो बेवकूफ़ी हुन कई आहे, सॼी क़यादत जेका त कई आहे। ऐं ॿी ॻाल्हि त ही जेका बैरिस्टर गौहर या जेको सो उन्हनि खे ज़रूरत की न थी त हू ही सॼे मंज़रनामे खे अॻियां जेको सो हुननि नाहे रखियो ऐं हुननि पंहिंजे जेको सो लीडर जो पैगाम खुले आम जेको सो कारकुननि खे नाहे ॾिनो, उहो ॾियणु घुरिजे आहे। ऐं सम्झा थो अली मोहम्मद ख़ान जेको सो पंहिंजे लीडर ते कख पियो रखे, उनखे बचाइण जी कोशिशि पियो करे। इहो सॼो जेको सो हिन सॼे एपिसोड जो ज़िम्मेवार नंबर 1 इमरान ख़ान ई आहे। हाणे उनखे बचण जे लाइ या उन्हनि खां उनखे बचाइण जे लाइ पोइ केॾी महिल कंहिं ते नज़रो थो करे, केॾी महिल कंहिं ते थो करे, केॾी महिल कंहिं ते थो करे, इहो सवाल ई पैदा कोन थो थिए जो बुशरा बीबी इमरान ख़ान जी घरवारी रहंदे ऐं मुस्तक़बिल में बि रहंदे हू उन जे ऐलान खां या उन जे फ़ैसिले खां बग़ावत करे, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे।